अचूं था क़ौमी असैम्बली ते। जी क़ौमी असैम्बली में जो बहस हले पियो, हाणे क़ौमी असैम्बली में जेका मंज़ूर कराइण लाइ पार्टी पोज़ीशन आहे सा हीअं नवाज़ लीग वटि 125 आहिनि, इतादी पार्टियुनि MQM पाकिस्तान वारनि जा 22 आहिनि, मुस्लिम लीग जा हिते मां इहो चवंदो वञा त MQM वारनि सिरदड़ी जी बाज़ी लॻाए ज़ोर लॻायो त 9 सूबनि जी ॻाल्हि कयो, जेका 9 सूबनि जी पीपल्स पार्टी कढाए छॾी जेका ॻाल्हि हुजे। इतादी पार्टी MQM पाकिस्तान जा 22, मुस्लिम लीग क्यू जा 5, इस्तेकाम पार्टी जा 4, मुस्लिम लीग ज़िया नेशनल पीपल्स पार्टी ऐं बाप जो हिकु मेंबर, आज़ाद उम्मीदवार 4, इहे टोटल 163 था थियनि ऐं पीपल्स पार्टी जो मेंबर आहिनि 74, इहे 237 थी वेंदा, घुर्बल 224 आहिनि ऐं उन में अपोज़िशन मेंबरनि जो अंग जेको आहे सो 89 आहे। सो माना उतां बि 224 जे मुक़ाबले में 237 वोट खणी या लॻभॻि एतिरा खणी ऐं इहो बिल पास थी वेंदो या तरमीम पास थी वेंदी।